नजरीन आवाज़ न्यूज़ में भली कार या बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। जमहूरियत ऐं अवाम लाइ सिर घोरींदड़ इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे विछोड़े खे 14 वरी विया में विया। गड़ी खुदा बख्श भुट्टो में जलसे जा इंतज़ाम मुकमल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गिलानी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। गड़ी खुदा बख्श भुट्टो लाड़काणो ऐं नवदरो में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी तबियत जी ख़राबी सबबि वरसी जलसे में शिरकत न कंदो। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ विढ़ंदे शहादत माणी। जमहूरियत ऐं माशरे जी भलाई लाइ जदोजहद जारी रखंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद राणी जे वरसी जे मौक़े ते पैगाम। चवे थो बेनज़ीर भुट्टो सियासी ऐं मुआशी हक़नि जी हिफ़ाज़त कई। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री नस्ला टावर जी ज़मीन खे ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में नस्ला टावर किराइण बाबति केस जी ॿुधणी। अदालत में कमिश्नर 3 अमलदार जी रिपोर्ट जमा कराए छॾी। अदालत जो कमिश्नर कराची खे नस्ला टावर हफ़्ते दौरान किराइण जो हुकुम। एंटी करप्शन खे कानूनी कार्रवाई ऐं जांच रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। हद में वाद बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात जो सिलसिलो जारी। कराची में मलेर, गुलशन हदीद, क़ायदाबाद, शाहराह फैसल, कोरंगी औरंगी टाउन, सदर डिफेंस, अख्तर कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। हैदराबाद, टंडो आदम, थाणा बुला खान, मातली, सिजावल, बुलड़ी शाह करीम, घारो, घोड़ाबारी, गुलामुल्ला ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो। कराची में सभ खां वधीक बरसात गुलशन हदीद ऐं क़ायदाबाद में 5 ॾाई ॿुड़ी रिकॉर्ड कई वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सुभाणे ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं फ़ौजी क़ियादत शिरकत कंदी। ज़रियनि मूजिबि इजलास में अफ़गानिस्तान जी ताज़ी सूरतहाल ऐं ॿियनि क़ौमी सलामती जे मामलनि ते वीचारियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इजलास में मुल्क जी पहिरीं नेशनल सिक्योरिटी पॉलिसी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। कराची जे इलाइक़े बनारस पीराबाद में होटल ते फायरिंग, 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। लाश अब्बासी अस्पताल मुंतक़िल। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फ़ौत। फ़ौतुनि जो अंग 28,909 थी वियो। 24 कलाकनि दौरान वायरस जा 301 नवां केस रिपोर्ट। ऐं सिंध जे क़ौमी रागी सरमद सिंधी खे विछड़े 25 वरिया विया में विया, पर अॼु बि हू चाहींदड़नि जी दिलनि में ज़िंदा आहे। सिंध जे बीजल सरमद सिंधी जी 5वीं वरसी जे मौक़े ते सिंध समेत सॼी दुनिया में मौजूदु चाहींदड़ खेसि भेटा पेश करे रहिया आहिनि। संदसि घर भातियुनि ऐं मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ी वेंदियूं।